अस्सलाम वालेकुम भाइरो। जी तो असां पढ़ंदासीं ज़मीर मुबहम छा आहे। ज़मीर मुबहम छा आहे। त अॻु में असां ज़मीर जा ॿिया क़िस्म पढ़ी आयासीं, उनखे सम्झी आयासीं, उनजा मिसाल पढ़ियासीं, उनखे जुमलनि में इस्तेमालु कयोसीं, उनखां पोइ उनखे सही नमूने सम्झियासीं। त अॼु असां पढ़ंदासीं ज़मीर मुबहम छा आहे। मुबहम लफ़्ज़ जी माना आहे लिकल या ॻुझो या राज़ में। मुबहम लफ़्ज़ जी माना आहे लिकल या ॻुझो या राज़ में। त उहो ज़मीर जेको लिकल या ॻुझो हुजे त उनखे असां ज़मीर मुबहम चवंदासीं। उन खां पोइ अहिड़ा ज़मीर जेके जुमिले में ॻुझनि या नामालूम इस्मनि जे बदिरां अचनि तंहिंखे ज़मीर मुबहम चइबो आहे। हीअ आहे ज़मीर मुबहम जी जेका वस्फ़। अहिड़ा ज़मीर जेके जुमिले में ॻुझनि या नामालूम इस्मनि जे बदिरां कमु अचनि तंहिंखे ज़मीर मुबहम चइबो आहे। अहिड़ा ज़मीर जेके माना नामालूम जेके राज़ में इस्म हुजनि उनजे बदिरां कमु अचनि तंहिंखे ज़मीर मुबहम चइबो आहे। हाणे उनखे ज़मीर मुबहम कहिड़ा आहिनि त उनजा मिसाल सां सिखंदासीं। कुझु, कंहिं, का, किन, केरु, के जेके इन जी माना ॾींदा आहिनि तंहिंखे ज़मीर मुबहम चइबो आहे। यानी के जी माना जेके ॾींदा आहिनि, काफ़ कुते जी माना ॾियनि उनखे असां ज़मीर मुबहम चवंदा आहियूं। कंहिं मुंहिंजो किताबु चोरी कयो आहे, कंहिं चोरी कयो आहे ख़बर न आहे। त हाणे कंहिं हेठि बि कीअं आहे मथे बि कीअं आहे, इहे ॿई छा आहिनि ज़मीर मुबहम आहिनि। त के अज़ीम माण्हू पैदा थींदा आहिनि, के अज़ीम माण्हू पैदा थींदा आहिनि। त हिते के छा आहे, इहो ज़मीर मुबहम आहे। को बि हिन स्कूल जी चार्ज नथो वठी सघे, को बि हिन स्कूल जी चार्ज नथो वठी सघे, यानी को बि छा आहे ज़मीर मुबहम आहे। त असां ज़मीर मुबहम खे वधीक सिखण जे लाइ, सम्झण जे लाइ उन जी जेका असां मश्क हल कंदासीं ऐं उहा तव्हांखे ॾींदासीं। तव्हां उनखे हल कजो, मश्क हल करियो ऐं कमेंट्स में ॿुधायो या तव्हां पाण वटि लिखी रखो। तव्हांखे तव्हां उन मां आइडेंटिफाई कयो, उन मां तव्हां ॻोल्हियो कि कहिड़ा ज़मीर मुबहम आहिनि। थोरा हारी बुख करे रहिया हुआ, थोरा हारी बुख करे रहिया हुआ। हाणे इन में ज़मीर मुबहम कहिड़ो आहे। हर हिकु संदसि बहादुरी जी साराह कई, इन में ज़मीर मुबहम कहिड़ो आहे। सभु छोकिरा उते बीठा हुआ, इन में ज़मीर मुबहम कहिड़ो आहे। बेवकूफ़नि खां सवाइ कंहिं बि न मञो, बेवकूफ़नि खां सवाइ कंहिं बि न मञो, इन में ज़मीर मुबहम कहिड़ो आहे उनखे तव्हां ॻोल्हियो। ऐं उन खां पोइ आहे त हू केरु रस्ते ते बीठो आहे, हू केरु रस्ते ते बीठो आहे, इन में ज़मीर मुबहम कहिड़ो आहे। केतिरा ई माण्हू दरिया में ॿुॾी विया, केतिरा ई माण्हू दरिया में ॿुॾी विया, त इन में ज़मीर मुबहम कहिड़ो आहे। त हिन वीडियो में असां ज़मीर मुबहम जी माना पढ़ियासीं, उनखां पोइ उनजी वस्फ़, उनजा मिसाल, उनखे जुमलनि में ऐं इन जी मश्क उहा असां पढ़ीसीं। ऐं नेक्स्ट वीडियो में असां हीअं बि ईअं साॻी तरीक़े सां ज़मीर जे ॿिए क़िस्म खे पढ़ंदासीं। ऐं उमेदु अॼु जी वीडियो में तव्हांखे नॉलेज मिली वेंदी। नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।